अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न नेटवर्क के प्रोग्राम एजुकेशन इन फोकस में आऊँ फयाज़ कुरैशी। नाज़रीन, सिंध की तालीम के बेहतर किए कजे इन प्रोग्राम जो बुनियादी मकसद इहो ही है। सिंध में तालीमी एमरजेंसी लागू करने के हवाले से फैसला थियन, कहिड़े रीत या तालीमी एमरजेंसी सिंध की तालीम के बेहतर कंदी, इन हवाले से जे प्रोग्राम जे मौजू ते बहस कंदासीं। असां सां गॾु महिमान आहिनि, नामियारा कानूनदान आहिनि ऐं तालीमदान आहिनि। अमानुल्लाह शेख साहब असां मौजूद आहिनि। साईं तव्हांखे प्रोग्राम में भलीकार। शेख साहब, सिंध हुकूमत पारां सूबे में तालीमी एमरजेंसी लागू करण के हवाले से फैसलो थियो आहे। कीअं था ॾिसो सिंध हुकूमत ने फैसले के वधीक इन पर्सपेक्ट में हलूं था अॻियां? ही जो एमरजेंसी लागू करण के हवाले से फैसलो थियो आहे, उनखे कीअं था ॾिसो? वाकई इहा एमरजेंसी सिंध में तालीम के बेहतर करे सघंदी या ही माज़ी जा जेके फैसला थींदा रहिया आहिनि उन अंदाज़ सां हलंदी? महिरबानी अदा। असल में ॾिसणु खपे त इहा तालीमी एमरजेंसी आहे या न आहे। आउं सम्झां थो इहा तालीमी एमरजेंसी आहे ई कोन। शाह साहब जेको असांजो चीफ मिनिस्टर साहब सॼो कमु उन्हनि जे हवाले थो करे पियो जिन अॻ में सिंध जी तालीम खे तबाह कयो आहे। उन में अव्हां जी अफ़सरशाही, अव्हां जा MNAs MPAs इन्हनि खे कोटा मिलंदी। हुन कोटा मां उस्ताद भर्ती थींदा, जिन उस्तादनि हिन सॼी सिंध जी तालीमी सिस्टम जी तबाही आंदी। मूंखे सम्झ में नथो अचे पियो त सौंसदो ही इन तालीम जे सिस्टम खे डिसेंट्रलाइज़ छो नथा कनि पिया। हाणे त लोकल गवर्नमेंट जो बि पंहिंजो सिस्टम एक्टिव थी वियो आहे त ही ग्रास रूट में वठी वञी उते यूनियन काउंसिल सतह ताईं उते कमेटियूं ठाहिनि, उन्हनि कमेटियुनि जे हवाले ज़िम्मेवारी कनि। कहिड़ो MNA MPA जेको आहे पंहिंजा कम छॾे इन जे पुठियां लॻंदो। मूंखे त लॻे थो त जे मुख़्तियार कारंडीसन जे हवाले कम कया अथऊं त उहे वञी कचहरियूं कंदा या ॿिए हंधि किथे घुमण फिरण वेंदा त बि ॾेखारींदा त साहिबु ड्यूटीअ ते वियल आहे, जेको यूजली असां वटि थिए थो पियो। मूंखे नथो लॻे त शाह साहब सही नमूने एमरजेंसी लागू करणु थो घुरे पियो। तालीमी एमरजेंसी जो हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे, पर उन जे पस मंज़र में जेकॾहिं ॾिठो वञे त इहे पावर डिवॉल्व कया विया आहिनि। चीफ मिनिस्टर पंहिंजा पावर हेठि मुंतक़िल कया आहिनि सूबाई वज़ीर तालीम खे, जेको 17 खां 20 ग्रेड जा जेके अमलदार आहिनि उन्हनि खे बरतरफ़ करण जा इख़्तियार रखंदो। जॾहिं त चीफ सेक्रेटरी जा इख़्तियार सेक्रेटरी तालीम खे मुंतक़िल कया विया आहिनि, जेको गवर्नमेंट जो नुमाइंदो आहे। ऐं तालीमदान जेके आहिनि 16 ग्रेड जा जेको अमलो आहे तालीम खाते जो, उन में बरतरफ़ी जा इख़्तियार रखंदो। सिर्फ़ु इहे बरतरफ़ी जा इख़्तियार तालीम जी बहितरी जे लाइ काफ़ी आहिनि? हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त इहे जेके पावर्स पंहिंजो चीफ मिनिस्टर साहब हेठि डेलीगेट कया आहिनि, जाम सादिक अली खां अॻु में इहा सूरत हाल हूंदी, ईअं ई पावर्स हूंदा मिनिस्टर्स खे, सेक्रेटरीज़ खे, चीफ सेक्रेटरी खे, ॿियनि खे पावर्स हूंदा हुआ। हीअ उन खां पोइ जेका सेंट्रलाइज़ेशन थी पावर जी, उन में इहो थियो आहे। तंहिंजे करे इहा जेका हेठि पावर्स खे डेलीगेट करणु आहे, इहो मसइले जो हल ई न आहे। जेकॾहिं इन मसइले जो हल हुजे हा त तालीम जेका आहे सा गुज़िरियल 30-40 सालनि खां इन तबाहीअ जे किनारे ते छो पहुचे आहे। असांखे ॻोल्हे लहिणो आहे त तालीम तबाहीअ जे किनारे ते छो पहुती आहे, उन जा कारण कहिड़ा आहिनि, उन जे मथां जेको आहे सो वाच कहिड़े नमूने रखिणो आहे, कहिड़े नमूने उन मथां चौकसी रखणी आहे ऐं उन जो आउटपुट कीअं वठिणो आहे। एमरजेंसी जो हिते इहो ज़हन में लॻो माण्हुनि खे घणे क़दुरु अची वियो आहे त एमरजेंसी माना के हंगामी हालतूं। ईअं चई सघिजे त सिर्फ़ु हिकिड़ो ख़ौफ़ फैलाइण वारी कोशिशि चई सघिजे? न, आउं तालीमी एमरजेंसी जो हामी आहियां, आउं तालीमी एमरजेंसी जो हामी आहियां, पर इन वॉट सेंस, कहिड़े नमूने, उहो तय थियणु खपे। अव्हां जे ॾाढो माज़ी में मिसाल आहिनि। लोकल गवर्नमेंट जा स्कूल हूंदा हुआ, लोकल गवर्नमेंट जूं हॉस्पिटल्स हूंदियूं, डिस्पेंसरियूं हूंदियूं, तमामु अहसन नमूने सां, तमामु सुठे नमूने सां हलंदियूं। छाकाणि त लोकल गवर्नमेंट जे कब्ज़े में नज़रदारीअ में जेके बि स्कूलनि जो सिस्टम या हेल्थ जो सिस्टम हूंदो, उन ताईं अप्रोच जल्दी हूंदो। लोकल गवर्नमेंट जी तव्हां ॻाल्हि कई, डिवॉल्व कया विया आहिनि इख़्तियार, डिवॉल्व निज़ाम नाहे कयो वियो, सिर्फ़ु इख़्तियार कया विया आहिनि बरतरफ़ीन जे हवाले सां। लोकल गवर्नमेंट में KMC जो पाण कराची जो हिकिड़ो मिसाल वठो त उन्हनि जा पंहिंजा केतिरा ई स्कूलनि जंहिंमें उस्तादनि खे पघारूं नथियूं मिलनि, उते बि अगरि जेकॾहिं इहो पावर डिवॉल्व थियल आहिनि, लोकल गवर्नमेंट जे निज़ाम खे मिलियल आहिनि, उते बहितरी नथी अचे त पोइ उनखे कीअं कंपेयर कयूं? जनरली असां था चऊं पिया त तव्हां पावर, मां लफ़्ज़ थो इस्तेमालु कयां, डिसेंट्रलाइज़ेशन ऑफ द पावर। डिसेंट्रलाइज़ेशन हीअं थींदी आहे फेडरेशन खां प्रोविंसिस खां हेठि लोकल गवर्नमेंट ॾे। हाणे जेका तव्हां KMC जी शिकायत था कयो पिया त KMC जे केतिरनि ई उस्तादनि खे पघारूं नथियूं मिलनि, इहो इन लाइ आहे न त सिंध गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट, जा पावर्स जेके आहिनि से हेठि ग्रास रूट ते खणी वञूं नथी चाहे पई।
हिन में ताईं जेके ही पंहिंजो लोकल गवर्नमेंट सिस्टम ठाहियो अथऊं, इन में फाइनेंशियल जेके आहिनि अख़्तियार उहे लोकल गवर्नमेंट जे इन्हनि माण्हुनि वटि आहिनि ई कोन, उहे वरी बि ब्यूरोक्रेसी वटि हिननि रखिया आहिनि हिन महिल ताईं। त डिसेंट्रलाइज़ेशन सही नमूने में थींदी, इहा ई तालीमी इमरजेंसी आहे। तालीमी एमरजेंसी जे तहत हिकिड़ी कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो थियो आहे, जंहिंमें MPA यानी सूबाई असेंबली जो जेको मेंबर आहे, हर ज़िले में उन कमेटी जो चेयरमैन हूंदो, ज़िले काउंसिल जो चेयरमैन ऐं MNA उन कमेटी जा मेंबर हूंदा, डिप्टी कमिश्नर बि उनजो मेंबर तोड़े सेक्रेटरी हूंदो। ऐं इहा कमेटी जेका आहे फॉर्म कंदी हेठि स्कूलनि ताईं, जंहिंमें प्राइमरी ऐं एलिमेंट्री स्कूल उन्हनि खे मुख़्तियारकार चकासींदा, स्कूलनि जा दौरा कंदा, स्कूलुनि में बहितरी जे हवाले सां फार्मूला जोड़ींदा ऐं हुकूमत खे तजवीज़ूं ॾींदा। अहिड़ी तरह सेकेंडरी ऐं हायर जेका एजुकेशन आहे उन जे हवाले सां असिस्टेंट कमिश्नर खे इहे पावर तफ़वीज़ कया पिया था वञनि, त उहो स्कूलनि जा दौरा कंदा ऐं स्कूलनि जा मसइला मालूम कंदा ऐं कोऑर्डिनेशन कंदा गवर्नमेंट इन विच में। अहिड़ी रीति कॉलेज ऐं एलिमेंट्री जेको टेक्निकल जेको शोबो आहे उन जे हवाले सां डिप्टी कमिश्नर दौरा कंदा ऐं उन्हनि कॉलेजिस जा जेके मसइला आहिनि उहे गवर्नमेंट ताईं पहुचाईंदा। इहा मशीनरी त हूअं ऑलरेडी पहिरीं बि मौजूदु आहे, पावर ॾियण खां अॻु उहो कमु करण जे हवाले सां जवाबदार न हुया। अगरि पहिरीं ॻाल्हि असांखे सम्झणु खपे त MNA MPA जी ज़िमेवारी कहिड़ी हूंदी आहे। MP ऐं MNA जी ज़िमेवारी हूंदी आहे कानून साज़ी करणु। MP ऐं MNA जी ज़िमेवारी स्कूलनि जे मथां कोन हूंदी आहे, चकास करणु, उन कमेटियुनि जा मेंबर थियणु, इहा बि हिकिड़े क़िस्म जो लॉलीपॉप आहे। हीउ जेको सिंध असेंबलीअ में ॾिसो था त कानून साज़ी थिए ई कोन थी, रुगो ठहराव पास था थियनि, इन जो सबबु आहे त MP ऐं MNA खे ख़ुदि एजुकेशन जी ज़रूरत आहे। त तुंहिंजी ज़िमेवारी कहिड़ी आहे? उहो जेकॾहिं चेयरमैन थी वेहंदो, उन चेयरमैन थियण मां छा थींदो? मुख़्तियारकार असिस्टेंट कमिश्नर इवन DC जेकॾहिं इन्हनि दौरनि ते निकिरंदा त ऑफिस वर्क केॾांहुं वेंदो? उनजे करे ॿ रस्ता आहिनि। हिकिड़ो रस्तो जेको मां थो चवां पियो त उते यूनियन काउंसिल सतह ताईं हिकिड़ी कमेटी ठाही वञे, उहा कमेटी सुठनि माण्हुनि ते मुश्तमिल हुजे, लोकल माण्हुनि ते हुजे, जेका कमेटी इन्हनि सभिनी शयुनि खे लुक आफ्टर करे। हिननि खे डपु थो थिए पियो, हिननि खे ख़ौफ़ थो थिए पियो, तंहिंजे करे इहो ब्यूरोक्रेटिक स्टाइल में जान छॾाइण था घुरनि पिया। इहा तालीमी इमरजेंसी न आहे, इहो आहे वाशा। लोकल सतह ते उस्तादनि खे पाबंद करण जे हवाले सां UC सतह ते उन्हनि खे वापसि मोकिलण जे हवाले सां कोशिशूं हिन एमरजेंसी जो हिकु हिसो आहे। जंहिं तहत यूनियन सतह ते जिते जिते उस्ताद भर्ती थियल हुया, ॿियनि ज़िलनि में, ॿियनि शहरनि में मुंतक़िल थिया, बदिली थिया, उन्हनि खे वापसि आणण जे हवाले सां फ़ैसिलो थियो आहे त उन्हनि खे वापसि कयो वेंदो। इहो बि हिकिड़ो डिवाल्वेशन आहे, इनखे कीअं था ॾिसो? मां थो चवां पियो ऐं वरी थो रिपीट कयां त इहो जेको कुझु आहे इहो आहे वाशा। बेसिकली हे जंहिं नमूने हिननि खे मसइलनि खे हल करणु खपे उन ॾे वञनि ई कोन था। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां पियो। अरबाब रहीम एक्स चीफ मिनिस्टर, उन जी कॉन्स्टिट्यूंसीअ में हिकिड़े ई हंध ते 36 प्राइमरी स्कूल आहिनि, 36 या 32 प्राइमरी स्कूल आहिनि। अॼु ताईं उन्हनि खे क्लोज़ कयो अथऊं। 1000 खां वधीक स्कूल ॿुधाया अथनि नॉन वाइबल स्कूल आहिनि। पोइ इन ते कमु कयो अथऊं। इमरजेंसी जेको माण्हुनि में ख़ौफ़ रास था पैदा कनि। हाणे ख़ौफ़ रास कहिड़ो आहे त उस्तादनि में ख़ौफ़ रास पैदा थियो आहे त इमरजेंसी थी लॻे पई। पर तव्हां उस्तादनि खे, असांखे, तव्हांखे सभिनी खे सम्झणु खपे त तालीम जेको आहे लाज़मी सर्विस में आहे। तालीम लाज़मी सर्विस में आहे। उस्तादनि खे बि सम्झणु खपे त हीअ लाज़मी सर्विस आहे। जीअं कल्ह टियों ॾींहुं पंहिंजो उस्ताद ड्यूटियूं छॾे अचे हिते कराची में मुज़ाहिरनि में बीह रहिया, इहा जेका आहे इहा रवायत बंदि थियणु खपे। मां इन राय जो आहियां त उस्ताद बि पंहिंजी ज़िमेवारी निभाइनि। उस्ताद जी कहिड़ी ज़िमेवारी आहे त हू जॾहिं तालीम हले थी पई स्कूलनि में तॾहिं तालीम ॾियनि। जेकॾहिं उन्हनि हड़ताल करणी आहे, स्ट्राइक करणी आहे त स्कूल बंदि न थींदो। जंहिं ॾींहुं मोकल आहे तंहिं ॾींहुं वञी हड़ताल। उस्ताद एहतजाज ते जवाज़ पैदा कनि था त खेनि ॿियनि शोबनि जा ग्रेड नथा न वञनि, संदनि मुतालबा नथा मंज़ूर थियनि, उन्हनि खे मजबूर कयो थो वञे, रोडनि ते था निकिरनि। उस्ताद माफ़ु कजो, उस्ताद जेको आहे पंहिंजे ज़िमेवारीअ खे निभायो आहे। मां हुन जे ग्रेड जे ख़िलाफ़ु न आहियां। पंहिंजे ज़िमेवारीअ खे उस्तादनि 90% मां ॿुधायां थो त उस्ताद को बि ज़िमेवारी सां पाण कमु करण लाइ तयारु कोन्हे। हा, अहिड़ा सुठा उस्ताद असां जेको हाणे दौरे ते विया हुआसीं 2 महीना इन तालीम जे हवाले सां, तमामु सुठा उस्ताद ॾिठासीं, रोल मॉडल स्कूल ॾिठासीं जेके उस्ताद हलाइनि था वेठा। ग्रेड खपे। पंजाब जे हा स्केल सभई असां उस्तादनि जी इन हिमायत करण लाइ तयारु आहियूं। पर उस्ताद असांखे आउटपुट में छा थो ॾिए पियो? हड़ताल, स्कूल में नाहे वञिणो, वीज़ा ते।
अव्हांखे ॿुधायां त हीअ जेको बायोमेट्रिक सिस्टम आयो आहे न, इन बायोमेट्रिक सिस्टम में थोरो घणो इस्लाह आयो आहे, पर हुन बायोमेट्रिक सिस्टम में बि गड़बड़ शुरू थी वई आहे। चवनि था त बायोमेट्रिक सिस्टम में दोस्त नवाज़ी जो सिलसिलो शुरू थी वियो, जंहिं चेकर खे मुक़ररु कयो वियो आहे, उस्ताद सां दोस्ती निभाए थो ऐं उनखे अॻु में ॿुधाए छॾे थो त बाबा तुंहिंजी स्कूल जो दौरो आहे, पहुची वञा। हा हा, इहे त पोइ असां बि ॿुधाइनि भला जेकॾहिं जिते इहे चेकर्स जेके रखिया विया आहिनि इन चेक एंड बैलेंस खे बराबरि करण जे हवाले सां, बायोमेट्रिक सिस्टम जे हवाले सां जेके ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि, लेटेस्ट सिस्टम जेके उन्हनि जे हथ में GPS सिस्टम ॾिना विया आहिनि, उन्हनि खे बि अगरि जेकॾहिं नाकाम करण जी कोशिशि थी रही आहे त पोइ ॿियो कहिड़ो फार्मूलो हुजे जंहिंजे तहत इन्हनि खे बाउंड कजे उस्तादनि खे त स्कूल अचनि? उस्तादनि खे बाउंड न कजे, उस्ताद खे फ्री छॾे ॾिजे, उस्ताद खां आउटपुट वठिजे। मसलन हिकिड़ो उस्ताद पढ़ाए थो प्राइमरी स्कूल में, उन खां हफ़्ते में वञी पुछिजे रिज़ल्ट तो छा पढ़ाए, तो ॿारनि खे छा पढ़ायो। हाणे जेको मां बार बार रिपीट थो कयां था न, त इमरजेंसी जो मक़सदु आहे त तव्हां उतां जे माण्हुनि सां जेका आहे सलाह मसइले ते कमेटी ठाहियो, ब्यूरोक्रेसी ते न भाड़ियो। इहो तव्हां चओ था न त होॾां अञा साहिबु निकिरे ई नथो, त अॻु में दोस्तनि खे ॿुधाए था छॾनि त वाह साहिबु थो पहुचे, तकिड़ो करे स्कूल पहुच। इहा जेका करप्शन आहे, मेंटली ज़हनी करप्शन, उनखे मुंहुं इन नमूने ॾेई थो सघे त उन्हनि जे मथां हिकिड़ी इम्पार्शल उते ई चङनि मुड़ुसनि जी, पढ़ियल गढ़ियल माण्हुनि जी, उन्हनि जी सुठनि जी तव्हां कमेटी ठाहियो जेका उनखे लुक आफ्टर करे। ॻाल्हि ॿिनि हिसनि में अचे थी, करप्शन जे ख़ात्मे जी बि घुर असां कयूं था ऐं चेक एंड बैलेंस जी बि घुर कयूं था। स्कूल मैनेजमेंट कमेटीज़ जोड़ी वियूं, पेरेंट्स खे उन्हनि जो हिसो बनायो वियो, चेयरमैन बनाया विया, फर्नीचर न पहुता, स्कूलनि जी दीवारूं न ठहियूं, स्कूलनि जा रंग न लॻा, स्कूलनि जी बाउंड्री वॉल टुटल, उहे साॻियूं अरबें रुपया हिन SMC फंड्स में हलिया विया। PTA ठहियूं, पेरेंट्स एंड टीचर कमेटीज़ ठहियूं, उन तहत बि का बहितरी न अची सघी, लोकल सतह ते कमेटियूं बि ठहियूं। छा ईअं सम्झो त असांजी सोसाइटी बि ख़ुदि इन करप्शन जो हिसो बणिजी वई आहे? ज़ाहिर आहे, असीं हिन सोसाइटी में रहूं था, उनजो जेका बि उन में करप्शन उथल पुथल थिए थी, उहा असां ते असरअंदाज़ थिए थी, असांजे ज़हननि मथां असरअंदाज़ थिए थी। पर साईं हिकिड़ी प्लस पॉइंट बि सिंध में हाणे थी आहे। तव्हां सॼी सिंध में कराचीअ खां वठी कश्मीर ताईं बीहो, माण्हुनि खे चओ त तालीम तव्हांखे घुरिजे, हाणे माण्हू चए थो घुरिजे। अॻे माण्हू चवंदो त पढ़ी छा कंदा, हाणे चए थो तालीम घुरिजे। हाणे तालीम घुरिजे त इहा जेका चेंज आई आहे, हिन चेंज में तव्हां का न का जेका आहे पॉज़िटिव ॻाल्हि कंदो, तॾहिं त माण्हुनि ताईं रसाई थींदी। तालीम घुरिजे वारो सुवालु यकीनन वालिदेन चाहिनि था ऐं उनजो औलाद बि चाहे थो। केतिरा ई मिसाल आहिनि। अॼुकल्ह मुख़्तलिफ़ ॿाहिरी यूनिवर्सिटीज़ मां नौजवाननि खे, मैट्रिक इंटर पास नौजवाननि खे डिग्रियूं अछियूं वञनि थियूं, वञनि बि था ॿार। जिते मुख़्तलिफ़ जेके ज़िला जेके तालीम जे हिसाब सां डिक्लेयर कया था वञनि त हीअ तालीम में सभिनी खां पुठिते आहिनि, उन्हनि ज़िलनि मां बि ॿार ॿाहिरियनि मुल्कनि में रवाना थियनि पिया। उते हिकिड़े पासे इहो पासो आहे, ॿिए पासे जीअं कराची बोर्ड जो पाण ज़िक्र कयो, उन में डिग्रियूं विराइण जे हवाले सां ज़िक्र थियो। हाणे जेके ॿार, जेके माइट पंहिंजे ॿारनि खे हणा वणा कीअं करे पढ़ाए करे अॻिते पहुचाइनि था, उते जेकॾहिं डिग्रियूं विकामजनि त उते उन माहौल खे कीअं बहितर कजे। समूरे पासे करप्शन आहे। वालिदेन हिकिड़े पासे ख़ुदि बि करप्शन कनि था, स्कूल मैनेजमेंट कमेटीज़, पेरेंट टीचर कमेटीज़, उहे सभु शयूं जेके आहिनि तजुर्बा थिया, नाकाम थियनि था, कामयाब बि थियनि था। वरी उनजे मुक़ाबले में बोर्ड में जिते पंहिंजी पसंदि सां ॿारनि खे डिग्रियूं विराइण जा जेके कारनामा थियनि था, उन्हनि खे कीअं बुंजो ॾिजे? तव्हां ॾिसो, तालीम जो सिस्टम तॾहिं खां ख़राबु थींदो आहे जॾहिं उन में सियासी मुदाख़लत थींदी आहे। कंहिं बि इदारे खे, तालीमी इदारे खे छॾियो, पर तव्हां जेको बि इदारो ॾिसो, उन में जॾहिं सियासी मुदाख़लत थींदी आहे, सियासी सिफ़ारिशी कल्चर हलंदो आहे, उन सियासी ऐं सिफ़ारिशी कल्चर जे करे उहे इदारा जेके आहिनि तहस नहस थींदा आहिनि। हीअ जेका तव्हांखे तालीमी इदारनि में या ॿियनि इदारनि में करप्शन थी अचे नज़र अचे, उन में वॾे में वॾी ॻाल्हि जेका आहे सा सिफ़ारिश कल्चर आहे ऐं सियासी कल्चर आहे। सियासी कल्चर कीअं त फलाणे MNA साहिब या फलाणे वज़ीर जे सिफ़ारिश ते बोर्ड जा चेयरमैन रखिजनि, फलाणे साहिब जे चए ते यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रखिजे। हाणे जॾहिं असीं इन खे इन नमूने हलाईंदासीं त किथां ॻाल्हि सुधरंदी। तंहिंजे करे आउं थो चवां पियो त तालीमी इमरजेंसी हिन सिंध में तॾहिं ई लाभाइती थी सघे पई जॾहिं तव्हां सियासी माण्हुनि खे परते करे बीहारियो। सियासी माण्हू ॾिसो न, मां वकील आहियां, मां वकालत करे थो सघां न। तव्हां मूंखे चवंदो त हवाई जहाज़ उॾाए, तव्हां हवाई जहाज़ जो बि ख़ैरु न हूंदो, मुसाफ़िरनि जो बि ख़ैरु न हूंदो। त उनजे करे हिननि माण्हुनि खे जेका लेजिस्लेशन करणी आहे, क़ानून साज़ी करणी आहे, उहा क़ानून साज़ीअ जो कमु कनि वञी। हिननि जो कहिड़ो कमु? असां वटि
पार्लिमानी जो निज़ाम है उन जो तरीक़ेकार इन जोड़ जो बीठल है त जेको कानून साज़ इदारनि जो जेको मेंबर चूंडिजी अचे थो उहो घटि ऐं नालियुनि जा फ़ैसिला करे थो जेको कानून जोड़ण जे हवाले सां चूंडिजी अचे थो जंहिंखे आवाम कानून चूंडण जे लाइ कानून ठाहिण जे लाइ चूंडे थो उहो असांजे राजनि ऐं भाॻनि जा फ़ैसिला करे थो इन सिलसिले में कीअं जान छॾाइजे जो इहा असांजो तालीम वारो सेक्टर बि तरक़ी करे तरक़ी वारो सेक्टर बि तरक़ी करे जेकॾहिं तालीम सिंध जी सही हुजे हा माना तालीम बुरहान ते जंहिं ते पाण ॻाल्हायूं था वेठा त हीअ जेको तव्हां चओ था पिया त नालियुनि सफ़ा करण जा फ़ैसिला ऐं रस्तनि जी ॿुहारी ॾियण जा फ़ैसिला इहे था वेठा असांजा चूंडियल नुमाइंदा कनि ख़ासि करे MNAs ऐं MPs इहा ॻाल्हि जेकॾहिं तव्हां वटि तालीम जो सिस्टम सुधरियल हुजे हा न त हीअ जेको सिस्टम हले थो पियो इहो सिस्टम खे किथे न किथे को न को डेंट पए हा को न को हिनखे धकु लॻे हा छो त हिन वक़्तु जेको सिंध जो रिलायंस आहे सिंध जो छा सॼे पाकिस्तान जो रिलायंस आहे उहो आहे तव्हांजे फ्यूडल सिस्टम ते फ्यूडल सिस्टम कॾहिं बि न चाहींदो आहे मुंहिंजा साईं त तालीम माण्हुनि खे मिले ग़रीबनि खे तालीम मिले ग़रीबनि जा ॿार पढ़ी विया आहिनि तव्हां ॾिसो त इन तालीम जे सिस्टम खे तबाह करण में तव्हांजे फ्यूडल सिस्टम फ्यूडल सेटअप ऐं फ्यूडल सोच ऐं फ़िक्र तबाह कयो आहे फ्यूडल कोई ईअं न थींदो अथव घणो करे हिते असां वटि दोस्त सम्झंदा आहिनि त फ्यूडल माना 5000 सियासी निज़ाम या फ्यूडल निज़ाम तालीम जी बहितरी जी कॾहिं बि न चाहींदो वक़्तु थियो ब्रेक जो कंटिन्यू करियूं था इन मामले खे नाज़रीन वक़्तु थियो ब्रेक जो वठूं था शॉर्ट ब्रेक एजुकेशन इन फोकस में ॿीहर भलीकार ॻाल्हि ॿोल हली थे सिंध में तालीमी एमरजेंसी जे तहत केतिरा ई फ़ैसिला थिया आहिनि ख़ासि तौर ते सिंध में शोबे तालीम के ॿिनि हिस्सनि में विराइण जो फ़ैसिलो थियो आहे जेको मौजूदा तालीमी निज़ाम आहे जंहिंमें प्राइमरी ऐं एलिमेंट्री सेकेंडरी ऐं हायर एजुकेशन के ॿिनि हिस्सनि में विराइण जो बि फ़ैसिलो थियो आहे जवाज़ इहो थो पियो ॿुधायो वञे त हिकु तमामु वॾो खातो हुजण सबबि लखनि जी तइदाद में लॻभॻि 3 लख जे वेझो उस्ताद क्लरिकल स्टाफ ऑफिसर्स ऐं ॿियो समूरो जेको अमलो आहे हुन ते मिलाए करे इहो वॾो हिकिड़ो खातो बणजण सबबि इन ते हिकु ज़ाब्तो आणणु वॾो मुश्किल मरहलो बणिजी वियो जंहिं सबबि इहो फ़ैसिलो कयो वियो त हिन खे ॿिनि हिसनि में विराइजे ताकी तालीमी निज़ाम बहितर थी सघे छा एजुकेशन खाते के ॿिनि हिसनि में यकीनन ईअं चई सघिजे थो त तालीम खातो अॻु में 2 हिसा ॿिया बि अलॻि आहिनि ख़ासि तौर ते यूनिवर्सिटीज़ जो शोबो अॻु में ई अलॻि आहे ऐं टेक्निकल जो शोबो स्टेफ्टा खणी चई सघिजे थो हुनखे टेक्निकल शोबो उहो पिणु अलॻि आहे यकीनन 2 खाता पहिरीं ऐं 3 खातो हलंदड़ ऐं हाणे 4थों हिसो तालीम खाते जो थियणु वञे पियो छा 4 हिसा थियण खां पोइ तालीम जो शोबो पंहिंजी कारकर्दगी बहितर कंदो हिन वक़्तु 52% सिंध जा नंढड़ा ॿार तालीम खां महरूम आहिनि स्कूल पहुचण खां महरूम आहिनि उन्हनि खे स्कूल कीअं आणिजे इन हवाले सां ॿीहर बहस जो सिलसिलो जारी रखंदासीं इमाम साहिबु सिंध जे हिन जारी तालीम जो जेको एलिमेंट्री या प्राइमरी या सेकेंडरी या हायर सेकेंडरी हिन खे 2 शोबनि में विराइण जो फ़ैसिलो थियो इनखे कीअं था ॾिसो जॾहिं अॻु में बि 2 हिसा आहिनि अदा ॾिसो ॻाल्हि ॿुधो न केतिरनि बि हिसनि में तव्हां विरायो जेसिताईं तव्हां वटि प्लैनिंग सही नाहे मैनेजमेंट सही नाहे तेसिताईं का बि ॻाल्हि खणी तव्हां 10 डिपार्टमेंट्स नवां क्रिएट कयो कुझु कोन्हे का मां साफ़ थो चवां पियो त असांजे सिटिंग चीफ मिनिस्टर खे इमरजेंसी जे बारे में बि क्लियर न आहे त इमरजेंसी छा थींदी आहे इमरजेंसी लफ़्ज़ मां तासिर इहो थो थिए त बंदूक खणी कंहिंजे मथां बीहो ऐं हू हल त पढ़ा न त गोली हणंदो न इहो हुअण ई न खपे इमरजेंसी माना आहे त लाज़मी लफ़्ज़ था इस्तेमालु कयूं लाज़मी तालीम ज़रूरी तालीम मां तव्हांखे ॿुधायां थो पियो त पार्टीशन खां अॻु में पीर इलाही बख़्श साहिबु चीफ पंहिंजो एजुकेशन मिनिस्टर हो उन जे दौर में ज़ोरी तालीम जो हिकिड़ो शुरू कयो हो सिलसिलो उन में छा हो त ॿारनि खे घर मां खणी अचे दाख़िल कंदा हुआ उन्हनि जे माइटनि खे चवंदा हुआ अॼु अगरि जेकॾहिं टंगा टोली करे ॿार खे स्कूल में पहुचाइजे त पोइ इहो इंसानियत जो मसइलो न थींदो न अॼु उहो उन ज़माने जी ॻाल्हि थो कयां मां अॼु जॾहिं वेठो आहियां तॾहिं इहो नथो चवां त ह्यूमन राइट्स जी वायोलेशन थिए पर तव्हां उन जे लाइ जेको तव्हां चओ था न त इमरजेंसी जे नाले में हिरास पैदा थो कयो वञे हिरास पैदा न कयो वञे माण्हुनि खे ॿुधाए वञे त हीअ इमरजेंसी था असां चऊं त सुधारा आणियूं रिफॉर्म्स आणियूं रिफॉर्म्स जी जॻह ते तव्हां हिरास था पैदा कयो तव्हां माण्हुनि खे दाबा था ॾियो इन सां कमु कोन हलंदो इन सां सिस्टम ख़राबु थींदो खणी तव्हां 10 ॿिया इन्हनि खे एजुकेशन खे 10 हिसनि में विरायो कुझु कोन थींदो मैनेजमेंट सही कयो
ऐं उन जे मथां जेको वीएन आहे तव्हांजो, मां जेको वीएन लफ़्ज़ थो चवां त चीफ मिनिस्टर साहिब जो पंहिंजो बि वीएन क्लियर न आहे। चीफ मिनिस्टर साहिबु चए थो पियो मां एमरजेंसी लागू कई आहे, नोटिफिकेशन आहे न, कानून में तरमीमी न आहे थी। पोइ बाक़ी आउं थो चवां पियो त सिंध असेंबलीअ में कल्ह सिंध असेंबलीअ पास कयो न रिज़ोल्यूशन सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, टे दफ़ा अहिड़ा ठराव पास कया अथऊं, टे दफ़ा सिंध असेंबलीअ मां उन ते असरु कहिड़ो थियो आहे, कहिड़ो अमल थियो आहे? क़ौमी असेंबली त रद्द करे छॾियो। क़ौमी असेंबलीअ में त ख़ुदि पीपुल्स पार्टी जे मेंबरनि वञी मुखालफ़त कई हुई। मोहतरम अयाज़ सुमरो, मां नालो थो खणां पियो, मोहतरम अयाज़ सुमरो जेको हिते सिंध में सॼी सिंध में तबलीग कंदो आहे क़ौमी ॿोली सिंधी ॿोली, उन ख़ुदि उन कमेटीअ में वञी मुखालफ़त कई हुई। कल्ह सिंध असेंबली में न ठहरा ते पीपल्स पार्टी ते ख़ुदि तनक़ीद बि थी त पंहिंजे स्पीकर जे ख़िलाफ़ु हुननि बाइकाट कयो आहे, पहिरियों दफ़ा गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु बाइकाट थियो आहे। तव्हां ॿुधायो त मां जेको थो चवां त अॻु में त हिननि MPS MNS जे लाइ बि ट्रेनिंग सेंटर खोलियो त बाबा तव्हांजी ज़िमेवारी कहिड़ी आहे? तव्हांजी ज़िमेवारी इहा कान्हे का त कोटा सिस्टम वठी ऐं मास्तरनि में विराईंदा वठो त अचूं था असली मामले ॾे त जेकॾहिं शाह साहिब जो वीएन क्लियर आहे त सिंध असेंबली जो इजलास थो हले न, उतां जेको आहे रिज़ोल्यूशन पास कराइनि, उनखे हिकिड़ी कानूनी शिकिल ॾियनि, बिल पास थींदो न हवाले सां कहिड़ी तरमीम कहिड़ा अख़्तियार मुंतक़िल कहिड़ा अख़्तियार थियणु खपनि, कहिड़े नमूने थियणु खपे। बाक़ी हीउ जेको शाह साहिब जेको सिस्टम ठाहियो आहे न, इन मां को बि आउटपुट न मिलंदो, का बि रिज़ल्ट न मिलंदो। विराइबा ॿिनि हिसनि में प्राइमरी ऐं एलिमेंट्री, सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी, पोइ भला बहितरी थींदी? साईं इहो सॼो ब्यूरोक्रेटिक चक्कर आहे। अच्छा, हुन में हिकिड़ो इहो फ़ैसिलो थियो तालीम खाते में PCS ऐं ex-PCS जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे लाज़मी तौर ते तालीम खाते में 2 साल ॾियणा पवंदा। संदन जेका PCR ठहंदी उहा बि इन जे ई मथां डिपेंड कंदी त उन्हनि तालीम खाते में 2 साल ॾिना ऐं उन्हनि जी कारकर्दगी काउंट थींदी त तालीम खाते में केतिरी बहितरी आहे। साईं दुनिया में जिते बि एडुकेशन रिफॉर्म्स जे लाइ एडुकेशन जे लाइ कमु कयो वियो आहे उते ब्यूरोक्रेसीअ खे इन्वॉल्व कोन कंदा आहिनि, ब्यूरोक्रेसीअ खे कोन इन्वॉल्व कंदा आहिनि। हीउ हिते तजुर्बो थो थिए पियो, उहो सबबु आहे त असांजो जेको पंहिंजो पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे न, पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे असांजो फ्यूडल, ऐं फ्यूडल जी कमज़ोरी कामोरो हूंदो अथव। तव्हां ॾिसो त अॼु बि जॾहिं सिंध में वेठा आहियूं त फ्यूडल जेको तव्हांजो इक़्तिदार में वेठो आहे, भोतार जेको तव्हांजो इक़्तिदार में वेठो आहे, उन जूं 3 कमज़ोरियूं। उन जी आहे त उन जी मर्ज़ीअ सां थाणो हले, माना पुलिस हले, उन जी मर्ज़ीअ सां रेवेन्यू डिपार्टमेंट हले, ऐं उन जी मर्ज़ीअ सां कामोरो हले। इहे 3 शयूं हुन जे लाइ आहिनि। यानी ईअं चइजे त PCS ex-PCS ऑफिसरनि जी मुक़ररी या मुख़्तियारकार SC या डिप्टी कमिश्नर इन्हनि जी जेका स्कूलनि जे दौरनि वारी जेका प्लानिंग आहे इहा फेल वेंदी? साईं क़तईन कामयाबु न वेंदी। तव्हां अॻु में अंदाज़ो लॻायो त मां तव्हांखे थो ॿुधायां पियो त तालीम जी बजट में जेका परसेंटेज रखियल आहे सा 20% आहे। उन में तालीम जो सेक्रेटरी थो चए त 85% असांजो सैलरीज़ में थो वञे पियो। 15% मां ही काॾा मामिलो हलाए सघंदा जेके हिननि खे यूरोपियन यूनियन या ॿिया दुनिया जा इदारा पैसा था ॾियनि, उन्हनि ते नवां तजुर्बा था कनि वेठा, नवां स्कूल था रोल मॉडल ठाहिनि। बाबा तव्हांजो जेको अॻु में स्कूल आहे तव्हां उन्हनि में रोल मॉडल ठाहियो न, उते पैसा इन्वेस्ट कयो न। हाणे नवां स्कूल मां ठटे ज़िले में ॾिठो आहे त हिकिड़ो नओं स्कूल थो ठहे पियो। अहिड़े नमूने डिस्ट्रिक्ट में यूनिसेफ UNDP जा स्कूल मुख़्तलिफ़ साईं यूनिसेफ ऐं UNDP मां थो तव्हांखे ॿुधायां, उन्हनि हिननि खे चयो त हे असां तव्हांखे फंडिंग इन लाइ था कयूं त ॿार खे बुनियादी तरह मादरी ज़बान में तालीम मिले। अव्हांजे ब्यूरोक्रेसी सिंधी ब्यूरोक्रेसी जो त इन जी ज़रूरत ई कान्हे का। जेको UNDP जो नुमाइंदो वेठो हो उहो पंजाब जो, उन चयो जेकॾहिं सिंध वारा पाण ई तव्हां सिंधी ॿोलीअ जे लाइ नथा बीहो पिया, जेको अॼु रिज़ोल्यूशन मूव कयो अथऊं। रिज़ोल्यूशन बुनियादी तरह सां हुकूमत मुखालिफ़ पार्टी जे MP पेश कयो, जंहिंमें हुनजो बुनियादी मुतालबो इहो हो त सिंध जी जेके 52 यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि मां सिर्फ़ु 2 में जेके कराची में जिन क़ाइदे अज़म खे तालीम ॾिनी उन में सिंधीअ में तदरीस जो शोबो मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। उनजो बुनियादी मुतालबो इहो हो जंहिंखे ख़िलाफ़ ज़ाब्ता करार ॾेई उहा उनखे वापसि वठराए सिर्फ़ु इहो मुतालबो कयो वियो त तव्हां ठहराव पास कयो सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण जे हवाले सां। जॾहिं त 50 यूनिवर्सिटीज़ में सिंधीअ में तदरीस ॾिनी नथी वञे। आगा ख़ान बोर्ड जेका तदरीस ॾिए थी कराची में उनखे उहा पंहिंजे स्कूलनि में ॿारनि खे सिंधी पढ़ाइण जे हवाले सां इजाज़त ई नथी ॾे। त अहिड़ी सूरत हाल में जॾहिं असां सिंधी ॿोली कंदा रहूं था, पोइ इहे दवाऊं छो थियूं कयूं वञनि? अंग्रेज़ी में हिकिड़ो लफ़्ज़ आहे पॉपुलिज़म। पॉपुलिज़म में हूंदो आहे सस्ती शोहरत कीअं हासिलु कजे। इन खे चइबो आहे सियासी ज़बान में नारेबाज़ सियासत। हिननि
अॼु खां 1970 जे दौर में इन नारेबाज़ ऐं पॉपुलिज़म जो हिकिड़ो पंहिंजो दौरु हुयो। उन दौर में जमाल नासिर हो, कज़ाफ़ी हो, भुट्टो साहब हो, इहे सभु उन पॉपुलिज़म जी हीअ अञा ताईं उते बीठा आहिनि। दुनिया में जेका 20वीं सदीअ खां 21वीं सदीअ में चेंज आई आहे उन्हनि जी हिनखे ख़बर ई कान्हे का, तंहिंजे करे इन्हनि शयुनि खां अणवाक़ुफ़ आहिनि। ऐं ॿियो फ्यूडल चवंदो आहे त मुंहिंजी पुॼाए पीर ॿियनि जी पटिजांइ पाड़, न को आगा ख़ान जी गिणती आहे हुननि खे, न को हुननि खे बहरियान जी गिणती आहे, प्राइवेट स्कूलनि जी गिणती आहे त हिते सिंधी पाढ़िजे थी या नथी पाढ़िजे। अव्हां जो सिंध असेंबलीअ जो हर चूंडियल मेंबर जॾहिं कराचीअ जे टूल प्लाज़ा खां परते टपंदो आहे तॾहिं सिंधी हूंदो आहे। कराचीअ में हूंदो आहे त उहो सिंधी न हूंदो आहे, हू पंहिंजी आकबत बचाइण में पूरो हूंदो आहे। त सिंध असेंबलीअ में मूंखे ॿुधायो त घणा सिंधी मेंबर वेठा आहिनि, उते घणा सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। जितां रिज़ोल्यूशन मूव थियो आहे त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बणायो वञे, उहे पाण मां ख़ुदि प्रोसीडिंग वेंदो आहियां सिंध असेंबली इजलासनि में, वॾे फ़ख़ुर सां तव्हांजा सिंधी मेंबर उर्दू में ॻाल्हाईंदा आहिनि, छो त असांजी बुनियादी तरह ग़ुलामाना ज़हनियत आहे, असां उन मां जान नथा छॾाए सघूं। असां ग़ुलामाना ज़हनियत मां जान छॾायूं न त हीअ जेके तव्हां ज़ंजीर ॾिसो था न इहे टुटी सघनि था। 40 खां 50 लख आबादी वारी धरती भारत, उते सिंधी ॿोली क़ौमी ॿोली करार ॾिनल आहे, ऐं असां पाण खे 5 करोड़ खां मथे जी आबादी सॾाईंदड़ सिंधी, उते सिंधी ॿोली क़ौमी ॿोली न आहे। हिन में असीं सभई ॾोही आहियूं, रुॻो गवर्नमेंट न, हिते आऊं रुॻो गवर्नमेंट न। असां छा था कयूं, तव्हां छा था कयो? असांजूं क़ौम परस्त जमायतूं, क़ौम परस्त जमायतुनि जो वॾे में वॾो रिलायंस इन शइ ते आहे न, उहे छा था कनि? असुल में आहे त अंग्रेज़ीअ में हिकिड़ो पहाको आहे त चैरिटी बिगिन्स फ्रॉम द होम, नेकीअ जी शुरूआति किथां कबी आहे, घर खां कबी आहे। असां छा था कयूं? सची ॻाल्हि त असांखे जेतिरो करणु खपे ओतिरो नथा कयूं, पर हा असां पोइ बि अमल में आहियूं। जीअं असां माण्हुनि ताईं इहो पैगाम पहुचाइण में कामयाबु थी विया आहियूं, जेको शाह साहिबु इमरजेंसीअ ते थो ॻाल्हाए, तालीम जी। माना ईअं असां चऊं त असां इन फार्मूले तहत हली रहिया आहियूं त नौकिरी असांखे सरकारी खपे, ॿार असांजा पढ़ंदा त निजी स्कूलनि में। हाणे तव्हां अचो इन ॻाल्हि ते था अचो, मां थो चवां पियो त ठीकु आहे साईं, तव्हां कामोरनि खे कमांड ॾियो। कामोरा जेके आहिनि से अॻे बि फाड़ा मारिया ऐं हाणे बि फाड़ा मारींदा, मां फाड़ा मारींदा लफ़्ज़ ठेठि सिंधी थो इस्तेमालु कयां पियो। मां थो चवां पियो त इन्हनि कामोरनि खे त बाउंड कयो त उहे पंहिंजे ॿारनि खे त सरकारी स्कूलनि में पढ़ाइनि। पोइ तालीमी इमरजेंसी जो इहो बि त हिकिड़ो पार्ट हुजणु खपे, कामोरनि खे बि इहो बाउंड कयो, उन्हनि जा ॿार छो था पढ़नि। साईं मां लाड़काणे जे जंहिं पाड़े में रहंदो हुअमि उनजो नालो मीहलाबाद आहे, मां जिते रहंदो हुअमि, उते जा प्राइमरी उस्ताद पंहिंजा ॿार, प्राइमरी उस्ताद पासे में स्कूल हूंदो आहिनि, पंहिंजा ॿार जेके आहिनि से प्राइवेट स्कूलनि में मोकिलींदा। पोइ हिकिड़े ॾींहुं मूं हिकिड़े उस्ताद खां पुछो त तव्हां साईं पंहिंजे, चई साईं असां वटि जेको आहे सो गंदगार लॻो पियो आहे, मां नथो चवां त मुंहिंजा ॿार हिते पढ़नि, तंहिंजे करे आउं ॿारनि खे मोकिलींदा। हाणे जॾहिं जेको उस्ताद पघार उन स्कूल मां थो खणे, उन पघार में पढ़ाए थो उते वेही पंहिंजे ॿारनि खे, इहा फिनामिना कढो। इहा फिनामिना छा आहे? तबक़ाती फिनामिना आहे। ग़रीब खे ग़रीब रहणो आहे, जाहिल खे जाहिल रहणो आहे, अमीर खे अमीर रहणो आहे। अमीर जे ॿारनि खे कैम्ब्रिज में पढ़णो आहे, ऑक्सफोर्ड में पढ़णो आहे, उतां डिग्रियूं वठी अचे असांजे मथां हुक्मरानी करणी आहे। मेहलाबाद जी सरकारी स्कूल जो उस्ताद पंहिंजो ॿारु सरकारी स्कूल में नथो पढ़ाए, सरकारी नौकिरी ते पघार खणे थो, पर चए थो त मुंहिंजी स्कूल जे ॿारनि में गार गंद जो माहौल आहे। जेकॾहिं उहो उस्ताद पंहिंजे स्कूल जो माहौल नथो सुधारे सघे त पोइ अहिड़ा उस्ताद जेकॾहिं भर्ती थियनि था त उनजो ज़िम्मेदार आख़िर केरु आहे? इहो सिफ़ारिश कल्चर ऐं कोटा सिस्टम जेको MPAs ऐं MNAs खे ॾिनो थो वञे पियो, उहे वञी जेके आहिनि से पंहिंजनि माण्हुनि खे था ॾियनि पिया। उनजे लाइ असां हिकिड़ी तजवीज़, मां अॼु तजवीज़ थो ॾियां पियो, अॻिते उस्ताद जी भर्ती मेरिट ते थियणु खपे। मेरिट ते कीअं? IBA आहे, सखर जे IBA जी वॾी रिपूटेशन आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन बि आहे, पोइ उनजो हाल ॾिसो। न सिंध पब्लिक सर्विस कमीशन में बि हिननि पंहिंजा भोतार विहारिया आहिनि, पंहिंजा माण्हू विहारिया अथऊं। हिन वक़्तु जेको मां हिते सम्झां थो रिप्यूटेशन में सॼी सिंध में जंहिं रिप्यूटेशन कराचीअ जे IBA खां बि वधीक मेंटेन कई आहे, उहा आहे सखर IB। तव्हां उनखे ॾेई छॾियो, बाबा हलो, छा जी कोटा सिस्टम, छा जी ॻाल्हि, सभई जेके हिन ते अचनि, जेके मेरिट ते अचनि। हाणे अचूं था ॿी ॻाल्हि ते, हाणे चवनि था त इमरजेंसी लॻण सां के उस्ताद जेके बैकडोर सां आया आहिनि, सिफ़ारिशी कल्चर सां आया आहिनि, जेके साईं पंहिंजे पघार जे चिट ते सही बि नथा करे सघनि। हाणे उहे उस्ताद असां छो रखूं?
उन्हनि में सिर्फ़ु हिकिड़ो मौक़ो ॾियणु थो चाहियां। मां कंहिं माण्हूअ जे ख़िलाफ़ु न आहियां त कंहिंखे बेरोज़गार कजे, सिर्फ़ु इहो आहे त उन्हनि खे हिकिड़ो दफ़ो ट्रेनिंग ॾियारियो, जेकॾहिं उन ट्रेनिंग मां पास थी निकिरनि त उन्हनि खे रखो। चवनि था त कैनेडियन प्रोग्राम शुरू कयो वियो उस्तादनि जी तरबियत जे हवाले सां, उन में वॾी रक़म जेका CM इंस्पेक्शन टीम 14 करोड़नि जे लॻभॻि शायदि हुई, 14 लख CM इंस्पेक्शन टीम वापसि कराया, 8 करोड़ 12 लख जेके आहिनि नेब वापसि कराया। हाणे कैनेडियन जेको उस्तादनि जो तरबियती प्रोग्राम आहे, जंहिं ते वॾो वज़ीर तइलीमी एमरजेंसी इजलास में ज़ोर ॾिए थो त उनखे बहितर करे उस्तादनि खे तरबियत ॾियो, जॾहिं तरबियती प्रोग्राम में ई करप्शन थिए त पोइ उस्ताद खे कहिड़े हुन मां फिल्टर मां गुज़ारियो? साईं, इहो इन जो इलाजु ई सवलो आहे न। इलाजु त आहे त तव्हां हिनखे तालीम खे पॉलिटिसाइज़ न कयो। पॉलिटिसाइज़ न कयो त हे मुंहिंजो माण्हू अथव। तव्हांखे आउं अञा हिकिड़ो मिसाल थो ॾिसां पियो। असां लाड़काणे में हिकिड़ो रोल मॉडल स्कूल ठहियो आहे, प्राइमरी स्कूल दड़िया। उन में असांजो बि शेयर आहे त मां उन स्कूल में पढ़ियो आहियां। असां स्कूल जे EDO खे था चऊं त साईं ही थ्रू प्रॉपर चैनल दरख़्वास्त आणियो पिया, तव्हां इहा मथे सेक्रेटरी साहिब ॾे उमाणियो त महिरबानी करे असांखे हिननि शयुनि जी ज़रूरत आहे, त असीं वरी जेको आहे हिननि शयुनि जो तव्हांखे थ्रू प्रॉपर चैनल बंदोबस्तु करे ॾियूं त हे स्कूल रोल मॉडल थिए। उन प्राइमरी स्कूल दड़ी एतिरो रोल मॉडल थियो अथव जो हाणे उते दाख़िला जे लाइ सिफ़ारिश थियूं थियनि, ऐं उहो गवर्नमेंट जो प्राइमरी स्कूल आहे। त उहो EDO साहिबु थो चए पियो त साईं मूंखे मथां झलियो वियो आहे, मां जेकॾहिं फॉरवर्ड कंदुमि त मुंहिंजी नौकिरी वेंदी। हाणे इन मां तव्हां सम्झो, हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो अगरि जेकॾहिं इहो सॼो कमीशन कल्चर हुजे, यकीनन जेके सुठी तालीम ॾींदा त उहे पैसा छो ॾींदा? जहिड़ी रीति डेवलपमेंट में चयो वेंदो आहे त 60 सैकड़ो रुगो कमीशन में थो वञे, अहिड़ी रीति तालीम जी जेका बजट आहे उन में वॾो हिसो करप्शन जे नज़र थिए थो। दड़ी स्कूल खे अगरि जेकॾहिं बजट नथी मिले त पोइ अंदाज़ो लॻाइजे त सिंध जे सरकारी इदारनि में तालीम कीअं बहितर थी? मां साईं, असां वियासीं सांगड़ जे पासे बहराड़नि में, असां शाहपुर चाकर जे पासे में अथव उमर डाहिरीअ जो स्कूल। असां उते वियासीं, असांखे उस्तादनि जे ॻाल्हाइण मां ख़बर पई त हिते जेके स्कूल जे फर्नीचर जे लाइ या ॿियनि शयुनि जे लाइ जेके बि शयुनि जे लाइ ईंदा आहिनि पैसा, उहे उते ई सुपरवाइज़र साहिबु घुराए सहियूं कराए ऐं चवंदो आहे हा बाबा हे 2 बाल मिलिया अथव, हे 2 बेट मिलिया अथव, हे खणो, बाक़ी कमु पूरो आहे। त पोइ अहिड़ी हालत में कीअं निज़ाम बहितर थिए? निजी स्कूल बहितर ऐं सुठी कारकर्दगी ज़ाहिरी तौर ते त ॾियनि पिया, उन्हनि जा ॿार सुठा नंबर बि था खणनि, हेॾो वॾो अरबे रुपयनि जो बजट जो निज़ाम, उस्ताद भर्ती कयो, पटे वाला भर्ती कयो, क्लर्क भर्ती कयो, पोइ हिननि समूरनि खे छॾे उन्हनि निजी इदारनि जे हवाले इहे स्कूल छो न कजनि भला? न, निजी इदारा त ॻाल्हि ॿुधो, असां वटि इहो हिकिड़ो ख़फ़्तु लॻो आहे त निजी इदारो सॼी दुनिया में जेको आहे एडुकेशन जे इन चैनल में ओतिरो आउटपुट ॾेई नथो सघे, इन खां मथे उहो ॾेई नथा सघनि पिया। स्टेट जी अदा हिकिड़ी ज़िम्मेवारी हूंदी आहे, या त पोइ जेको आहे न उनखे बि प्राइवेटाइज़ करे छॾनि, यानी सरकार निजी माण्हुनि जे हवाले कनि। जीअं पार्लियामेंट, इंग्लैंड जी पार्लियामेंट में पुराणे ज़माने में हूंदो, सरकार जी स्टेट जी ज़िम्मेवारी आहे हेल्थ, एडुकेशन, एम्प्लॉयमेंट ऐं लॉ एंड ऑर्डर। जेकॾहिं उहा स्टेट, उहा रियासत, उहो प्रोविंस, उहो मुल्क इहो नथो करे सघे त पोइ उन मुल्क खे ख़ुदि जेको आहे चैलेंज साम्हूं ईंदी आहे। हीअ छाजे लाइ? ही कंहिंजा पैसा आहिनि? जॾहिं बम्बे सां सिंध जो तालीमी निज़ाम जुड़ियल हुयो तॾहिं सिंध जी तालीम में एतिरी अहलियत हूंदी हुई जो माण्हू सिंध में इम्तिहान ॾियण खां लवाईंदा पंजाब मां डिग्रियूं हासिलु कंदा हुया। छा हुयो बम्बई सां तालीमी निज़ाम जुड़ियल हुजे? मेरिट, का सिफ़ारिश कान। मेरिट जेको पंहिंजो अहल आहे सो अॻिते अचे, जेको अहल हूंदो सो अॻिते ईंदो। सिफ़ारिश जी ज़रूरत ई कोन थी, सिफ़ारिश खे जुर्म ऐं ॾोह ऐं गुनाह सम्झो वेंदो हो। अॻु मैट्रिक जो इम्तिहान हिते ॾियणु ॾुखियो हूंदो, पंजाब में वञी ॾींदा हुआ। हाणे पंजाब में मैट्रिक जो इम्तिहान ॾियणु ॾुखियो आहे, हिते अची ॾियनि था, डोमिसाइल वठनि था, उनखे कीअं था ॾिसो? उनखे असांजे हिन पॉलिटिकल कल्चर करप्ट कयो आहे न। हीअ जेको मां थो चवां त पॉलिटिक्स जी जेका तव्हांजे तालीमी इदारनि में मुदाख़लत थी आहे, जेकॾहिं सिंध जा सरहदी ज़िला जेके मिलनि था पिया पंजाब में, घणो करे उते इन क़िस्म जूं हरकतूं थियनि। केरु थो इहे हरकतूं कराए? तव्हांजो भोतार थो वेठो कराए। त हिन जा माइट हिते वेठा आहिनि, उहे मूंखे 2 वोट ॾींदा, तंहिंजे करे हिन खे दाख़िला ॾियो। त आउं बार भाउ चवां थो पियो त जेसिताईं तव्हां हिन में सियासी मुदाख़लत ख़तमु न कंदव,
हाणे मां तव्हांखे इहो बि ॾसां थो पियो, हालांकि आउं पाण पॉलिटिकल एक्टिविस्ट आहियां, पर ख़ुदि पॉलिटिकल पार्टीज़ में जेके आहिनि अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके उस्ताद आहिनि, जेके टीचर आहिनि, जेके ड्यूटियुनि ते न वेंदा आहिनि ऐं वीज़ा ते कमु कंदा आहिनि। दाड़ेल बि उस्ताद जी बदकिस्मती जी जी उहे आहिनि। तव्हांजी सहाफ़त जी दुनिया में ॾिसो त घणा उस्ताद जेके आहिनि से वेठा आहिनि जेके ड्यूटियुनि ते नथा वञनि पिया। इहो समूरा शोभा इहो कुझु ॾिसंदे ॼाणंदे बि अखियूं पूरे वेठा आहिनि, उन्हनि खे छा कजे? हेरोल्ड लास्की हिकिड़ो राइटर आहे, उन सोशल साइंस। आख़िरी सवाल वठूं था, डिक्लाइन ऑफ एजुकेशन कॾहिं खां शुरू थी? मुख़्तसिर जवाब इन ते, इनखे बहितर कीअं कजे? डिक्लाइन ऑफ एजुकेशन शुरू थी असांजी जॾहिं इनखे मां सम्झां थो त 72 खां पोइ शुरू थी आहे, जॾहिं असांजे तालीमी इदारनि में सियासी मुदाख़लत थी। जेके पॉलिटिकल पार्टीज़ जूं जेके स्टूडेंट्स विंग ठहियूं, असां ख़ुदि उन ऐं तव्हांजे आॾो इहो थो कयां त असां बि उन ग़लतीअ में शामिलु रहिया आहियूं। मां पाण बि रहियो आहियां। असां बि उन वटि हिकिड़ी स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन उते जेका स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन जी मुदाख़लत थी, उन में सियासी कल्चर काए पियो त GSN खे मथे साबित कयूं, सिपाफ खे मथे साबित कयूं, आज़ाद मारवाड़ा खे। उतां जेको आहे असांजो डिक्लाइन शुरू थियो त शागिर्द पढ़ण खां वधीक पॉलिटिक्स जो ध्यानु ॾिनो। उहा पॉलिटिक्स जेका अॻिते हली असांजे लाइ फ्रूटफुल न थी। वरी महिरबानी अमान अल्लाह शेख साहब, सिंध जी तालीम जी बहितरी जे लाइ घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो, घणियूं तजवीज़ूं वठी सघजनि थियूं। बहरहाल हिन ॻाल्हि, हिन समूरे प्रोग्राम जो जेकॾहिं मजमूई तरह सां नतीजो कढिजे त बुनियादी तरह सां इहो ई चई सघिजे थो त सिंध में तालीम जी बहितरी जे लाइ सियासी मुदाख़लत ऐं तजुर्बेकारी जे निज़ाम खे ख़तमु करे बुनियादी तालीम ॾियण खे लाज़मी बनायो वञे। पंहिंजे मेज़बान फयाज़ कुरैशी खे ॾींदा इजाज़त।